नवगोठ में रिपोर्ट करवाए अनवर अली मेमण एसएसपी दादू जी सख्त हिदायतुनि ते नवगोठ पुलिस जी बर वक्त कार्रवाई बॉर्डर रोड ता फुर थियल ट्रैक्टर ट्रॉली हथ करे जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। रिपोर्ट मूजिब दादू खां पट गुल मोहम्मद बूह खणण लाइ वेंदड़ ट्रैक्टर ट्रॉली खे नामालूम हथियारबंदनि रोके मज़दूरनि ते तशद्दुद करण बाद उन्हनि खां रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे ट्रैक्टर समेत फरार थी विया हुआ। वाक़े जो इतला मिलंदे ई ट्रैक्टर जे मालिकनि एसएसपी रिटायर्ड सदाम हुसैन ख़ासकली सां मुलाक़ात कई ऐं इंसाफ़ जी अपील कई। एसएसपी वाक़े जो सख्त नोटिस वठंदे ज़िले जे समूरनि थाणनि खे नाकाबंदी करण ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ हिदायतूं जारी कयूं। उन दौरान एसएचओ नवगोठ फरमान अली अबड़ो खे गुझो इतला मिलियो त फुर थियल ट्रैक्टर बॉर्डर रोड तरफ़ वञी रहियो आहे। इतला मिलंदे ई एसएचओ फरमान अली अबड़ो पंहिंजी टीम जंहिंमें वॾो मुंशी मुज़फ़र मक्सी शकील अहमद डखण ऐं गुलाम कादिर सोलंकी शामिल हुआ सां गॾिजी बॉर्डर रोड ते घेरो करे ट्रैक्टर ट्रॉली खे हथ करे वरितो। पुलिस मौके तां हिकु जवाबदार खे पिणु गिरफ़्तार करे वरितो जंहिंखे लॉकअप कयो वियो आहे। नवगोठ पुलिस पारां ट्रैक्टर हथ करण बाद मालिकनि खे इतला ॾिनो वियो जॾहिं त वधीक कानूनी कार्रवाई लाइ जवाबदार ऐं ट्रैक्टर खे पट गुल मोहम्मद पुलिस जे हवाले कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि ऐं ट्रैक्टर मालिकनि पारां नवगोठ पुलिस जी हिन तकड़ी कार्रवाई खे साराहियो वियो आहे।